नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सहाफ़ी मलिक आदिल जो वालिद सीनियर सहाफ़ी ऐं झूनो इख़बारी एजेंट मलिक पीर मोहम्मद काफ़ी अरसो बीमार रहण सबबि अॼु खिपरो में वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ जामा मस्जिद खिपरो में पढ़ाई वई। संदसि जनाज़े निमाज़ में खिपरो जे सहाफ़ियुनि समेत सियासी समाजी तोड़े वापारी अॻुवान समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई है। मरहूम खे हज़ारे आलियन अखियुनि सां जुंगशाह बाबा क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। मरहूम मलिक पीर मोहम्मद प्रेस क्लब खिपरे जे बानी मेंबरनि मां हिकु हो। हिन इख़बारी एजेंट तौरु कमु करण सां गॾु उर्दू इख़बार नवाई वक़्त सां आख़िर ताईं छाड़ियल रहियो। हिन रज़ाकार तौरु फलाही कमनि में हिसो वरितो। संदसि नालो खिपरो जे बहितरीन सहाफ़ियुनि में शुमार थिए थो। मरहूम सहाफ़ी मलिक पीर मोहम्मद जो तॾो खिपरे में विछायो वियो। संदसि पुटु सहाफ़ी मलिक आदिल सां ताज़ियत जो सिलसिलो जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।